ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी तूफ़ान वाइपर जोइ खे नज़र में रखंदे अलर्ट जारी करे छॾियो आहे। कराची डिवीज़न में 40 इमारतूं मुकम्मल ज़बून हाल आहिनि जिन खे ख़ाली करायो पियो वञे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं ॿिया इदारा इमारतूं ख़ाली कराए रहिया आहिनि। DGSBCA जो चवणु आहे त ख़तरनाक इमारतुनि खे ख़ाली कराइण वारो कमु अॼु शाम ताईं मुकम्मल कयो वेंदो। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी तूफ़ान वाइपर जोइ खे नज़र में रखंदे अलर्ट जारी करे छॾियो। कराची डिवीज़न में 40 इमारतूं मुकम्मल ज़बून हाल आहिनि जिन खे ख़ाली करायो पियो वञे। यासीन शर जो वधीक चवणु आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं ॿिया इदारा इमारतूं ख़ाली कराए रहिया आहिनि। ख़तरनाक इमारतुनि खे ख़ाली कराइण वारो कमु अॼु शाम ताईं मुकम्मल कयो वेंदो। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी तूफ़ान वाइपर जोइ खे नज़र में रखंदे अलर्ट जारी करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जे चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर खां। जी गाज़ी झंडीर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी गाज़ी झंडीर, इन हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, सिंध में जेको साहिली तूफ़ान जो अलर्ट आहे इन हवाले सां कराची में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे तरफ़ां थ्रेड अलर्ट जारी कयो वियो आहे ऐं कराची डिवीज़न जूं 450 इमारतूं अहिड़ियूं आहिनि जिन खे ख़तरनाक करार ॾिनो वियो आहे। बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे तरफ़ां जारी कयल थ्रेड अलर्ट में ॼाणायो वियो आहे त कराची डिवीज़न में 40 अहिड़ियूं इमारतूं आहिनि जेके मुकमल तौर ते ज़बून हाल आहिनि जिन खे फौरी तौर ते ख़ाली करायो वेंदो, जेका इम्कानी तौर ते साहिली या सामूंडी तूफ़ान वारी सूरत हाल आहे उन खां बचण लाइ सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं ॿियनि इदारनि जे तरफ़ां मुख़्तलिफ़ इमारतुनि खे ख़ाली पिणु कराची में कराइण जो सिलसिलो आहे उहो शुरू थी चुको आहे ऐं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो चवणु आहे त ख़तरनाक इमारतुनि खे फौरी तौर ते ख़ाली कराइण वारो जेको कमु आहे उहो अॼु शाम ताईं मुकमल कयो वेंदो। ख़ासि तौर ते जेको हीउ सामूंडी तूफ़ान आहे उन में कराची अंदरि जेके कमज़ोर इमारतूं आहिनि उन ते फौरी तौर ते सिंध सरकार जा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट हरकत में आया आहिनि, एक्शन कयो वञे।